जी बिल्कुलु पाकिस्तान 128 उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जेके साइटीज़ में अचनि थियूं। उन ई हवाले सां हिन दफ़े जेको आहे गुगर खे बि उन साइटीज़ में आंदो वियो आहे। हिन वक़्तु पाण सां गॾु चीफ कंज़र्वेटर जावेद मेर साहब मौजूदु आहे। पाण उन्हनि सां इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुगर जेको थर समेत जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मिले थो। माज़ीअ में उनजी कटाईअ जे ख़िलाफ़ु जेको आहे मुख़्तलिफ़ टाइमनि ते एहतिजाज बि थिया आहिनि ऐं उन हवाले सां हिन दफ़े जेको उनखे साइटीज़ में खणी पिया अचनि त उन में जेके आहिनि फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं उन सां उनखे नुक़सान कहिड़ा आहिनि। जावेद मेर साहब हीअ जेको साइटीज़ खे हिन दफ़े इंटरनेशनल कन्वोकेशन में खणी पिया अचनि हिनखे गुगर खे, त उन सां पाण खे फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं उन सां जेके आहिनि उन्हनि नुक़सान कहिड़ा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो माज़ीअ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जी कटाईअ जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो एहतिजाज बि थिया आहिनि। ॾिसो, पाकिस्तान हिकिड़ी मेंबर स्टेट आहे साइटीज़ इंटरनेशनल कन्वेंशन आहे। साइटीज़ कन्वेंशन एड्रेस कंदो आहे उन्हनि मामलनि खे जॾहिं कंहिं बि मुल्क जा मक़ामी जानवर या उतां जा ॿूटा इंसानी अमल जे ज़रिए बॉर्डर क्रॉस कंदा ऐं उन्हनि जी प्रोडक्ट्स बि साॻी तरह सां। त तव्हांखे मालूम आहे त गुगर जी जेका खोर कढे थो इन जी आलमी मार्केट्स में डिमांड आहे। हाणे इन जूं रेंज स्टेट्स आहिनि टे। ही पाकिस्तान में थिए थो, ओमान में थिए थो ऐं इंडिया में थिए थो। आलमी डेटा जे मुताबिक़ इंडिया जी जेका प्रोडक्शन आहे उन्हनि पंहिंजी बंदि कई आहे। एक्सपोर्ट्स जो रॉ मटीरियल एक्सपोर्ट्स जो कोई डेटा कोन्हे ऐं उन्हनि पंहिंजे मुल्क जे अंदरि बि इन जे खोर कढण ते मुकमल गुज़िरियल काफ़ी सालनि खां पाबंदी आहे। साॻे नमूने सां इंटरनेशनल डेटा जे मुताबिक़ ओमान जो बि एक्सपोर्ट डेटा कोई कोन्हे, न ई वरी उन्हनि जी का इम्पोर्ट डेटा आहे। पर ग्लोबल डेटा, छो जो इहे मूवमेंट्स जेके क्रॉस बॉर्डर मूवमेंट्स थींदियूं आहिनि, आलमी इदारा आहिनि, चूंकि आलमी कन्वेंशन आहे त पोइ इहे मॉनिटर कंदा आहिनि। पाकिस्तान मां हर साल ऑलमोस्ट 500 टन एक्सपोर्ट जो डेटा मौजूदु आहे। हाणे इहो एक्सपोर्ट जेको इन्हनि जो खोर थिए थो, शुरूअ में त ईअं आहे त इहो ॿूटो पंहिंजो पाण नेचुरली इहा खोर पैदा कंदो हुयो, पोइ उनखे लोकल कम्यूनिटीज़ कंहिं दवा में इस्तेमालु कयो या अदरवाइज़ कोई डोमेस्टिक यूज़ आहे। पर जॾहिं हिन जी इंटरनेशनल मार्केट्स में डिमांड वधी त पोइ हिननि जे ब्रांचिस खे, हिन जे शाखुनि खे कट ॾियणु शुरू कयूं ऐं जॾहिं अञा डिमांड वधी, छो जो ॿियूं रेंज स्टेट्स त प्रोड्यूस ई कोन करनि पियूं, त पोइ माण्हुनि हिन खे ब्लैक मार्केट में हिन जी इलाही सारी क़ीमत वधी वई त हिन में हिकिड़ो केमिकल इंजेक्ट करणु शुरू कयो इथियोपियन, जंहिंसां हिक ई धक में ही लार्ज वॾे मिक़दार में खोर ॾिए पियो ऐं पोइ ॿूटो ऑलमोस्ट उहे मरी पियो वञे। त हाणे इन सूरत हाल खे रिसेंटली गवर्नमेंट ऑफ सिंध मॉनिटर कंदे ऐं ऑलरेडी ही IUCN जी लिस्ट जे मुताबिक़ इन जो नस्ल ख़तरे खां दो चार थी चुको आहे। क्रिटिकली इंडेंजर्ड स्टेटस आहे हिन जो IUCN रेड डेटा बुक में। गवर्नमेंट ऑफ सिंध हिकिड़े हुकुमनामे जे ज़रिए, नोटिफिकेशन जे ज़रिए ऐं लेजिस्लेशन जे ज़रिए हिन खे तहफ़ुज़ याफ़्ता करार ॾिनो हुयो ऐं हिन जे गैर साइंसी तरीक़नि सां ऐं हथरादू तरीक़नि सां ऐं ज़ालमाना तरीक़नि सां जेका हिन मां खोर कढी वञे पई, उन ते पाबंदी लागू कई हुई। हाणे इहा सूरत हाल जेॾी महिल इंटरनेशनल अॼुकल्ह ॾिसो था मीडिया जो ज़मानो आहे ऐं उन में इंफॉर्मेशन तेज़ी सां फ्लो थिए थी, त आलमी बिरादरी पाकिस्तान जे इन एफर्ट्स खे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जे इन एफर्ट्स खे सराहींदे एप्रिशिएट कयो हुयो ऐं पंहिंजे मुल्कनि में इन गुगर मां पहुचंदड़ प्रोडक्ट्स जेके आहिनि उन्हनि जो जाइज़ो वरितो ऐं जर्मनीअ इन मामले ते लीड वरिती। ताज़ो जेका समरकंद में साइटीज़ जी कॉन्फ्रेंस थी, यूरोपियन यूनियन प्रपोजल खणी आयो, छो जो यूरोपियन यूनियन गुगर जे प्रोडक्ट्स जो वॾे में वॾो इम्पोर्टर आहे ऐं अहिड़े प्रपोजल खे पाकिस्तान सपोर्ट कयो इंटरनेशनल फोरम ते। पोइ जॾहिं अहिड़ो प्रपोजल, चूंकि मेंबर स्टेट्स वेठी हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि ते डिबेट थींदी आहे, साइंटिफिक डिस्कशन्स थींदा आहिनि, त पहिरें मरहले में जॾहिं ही पहिरियों दफ़ो प्रपोजल पेश थियो त पाकिस्तान 4 वोटनि ते हाराए वियो। पोइ वरी क़ाइदनि ऐं क़वानीन जे मुताबिक़ रिव्यू एप्लीकेशन विझी सघिबी आहे ऐं उहो मौक़ो ईंदो आहे जॾहिं कॉन्फ्रेंस ख़तमु थींदी आहे उनखां हिकु ॾींहुं पहिरियों। पोइ ही रिव्यू एप्लीकेशन में ॿीहर पाकिस्तान रिक्वेस्ट कई फोरम ते आलमी बिरादरीअ खे ऐं उन ते वरी वोटिंग थी त ओवरवेलमिंग मेजॉरिटी सां ही प्रपोजल हाणे लिस्टिंग में हिन जो अची वियो। इन जो मतिलबु इहो आहे त हाणे जॾहिं गुगर जी खोर खणी कोई बि वापारी, कोई बि ब्लैक मार्केट वारो माण्हू इंटरनेशनल बॉर्डर ते कंटेनर में विझी जेॾी महिल पहुचंदो कंहिं पोर्ट ते, त उनखां सर्टिफिकेशन तलब थींदी। पर जेकॾहिं हितां बची निकितो त जंहिं पोर्ट ते उनजी लैंडिंग थी उते वठ पकड़ थींदी। ऐं अहिड़ो क़दम गुगर जे तहफ़ुज़ जे लाइ आलमी बिरादरी जे तरफ़ खां हिकिड़ो तमामु बहितरीनु ऐं ख़ुशि आहिनि हिकिड़ो क़दम आहे। इन सां गॾु इहो बि आहे त हिकिड़ी शइ
जेका ज़रूरी सोचां थो त ॿुधाईंदो हलां। असां ही जेको पंहिंजे मक़ामी जंगली हयात खे जेॾी महिल डिस्कस कंदा आहियूं त जंगली हयात जो जेको घरु आहे उहो ऐं उनजी जेका खुराक आहे उहा ॿूटनि जे विच में थिए थी। आम माण्हूअ जे नज़र में जंगली हयात में जेका कमी आहे उन जो रीज़न कंहिंखां पुछंदासीं त हू ॼाणाए थो शिकार, पर उन जे रहाइशी इलाइक़नि जी, उन जे मस्कन जी ऐं उन जी जेका खुराक जी तबाही थिए थी, ग्लोबली जंगली हयात खे वॾे में वॾो नुक़सानु पहुचाईंदड़ इहे शयूं आहिनि। ऐं असां वटि अणॼाणाईअ जे करे या नज़रअंदाज़ करण जे करे मक़ामी माण्हू इन तरफ़ नथा सोचनि। हाणे जॾहिं खुराक न रहंदी कोई बि ॿूटो त पोइ हू छा खाईंदा। हिन महिल जेको आलमी जेको मॉनिटरिंग हले थी उहा हाणे जड़ी बूटियुनि खे असीं सोचींदासीं त कंहिं कम जूं न आहिनि, जड़ी बूटी आहे, इन्हनि जी एतिरी इंटरनेशनल मार्केट्स में डिमांड आहे, गैर महसूस अंदाज़ में असांजे आस पास जेॾी महिल इन्हनि खे वापारी पंहिंजे एजेंटनि जे ज़रिए इन्हनि खे उतां कढाइनि था जड़ी बूटियुनि खे, त पोइ उन्हनि जो वॾो इम्पैक्ट अचे थो मक़ामी वाइल्ड लाइफ ते, छो जो उन्हनि जी खुराक बि घटिजे थी हिकु तरफ़ ऐं ॿियो उन्हनि जो मस्कन तबाह थिए थो। सो हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो स्टेप थियो आहे गुगर खे बचाइण जे मामले में आलमी बिरादरीअ जे तरफ़ खां जेको मोट मिली आहे पाकिस्तान जे हिन प्रपोज़ल खे, त हिन महिल असां इहो चई सघूं था त मुस्तक़बिल में गुगर जे लाइ इम्कानात रोशन आहिनि। जी बिल्कुलु, जावेद मेहर साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त आलमी बिरादरी जे तरफ़ां जेको गुगर जे तहफ़ुज़ लाइ जेको ही क़दम खयो आहे उहो बिल्कुलु साराह जोॻो आहे। जी।